नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो ॿेले खाते मां ॿेले खाते जे अमलदारनि जी मिली भग सां बब्बर यूकलम्स समेत नाया वणनि जी वाढी जारी थी वई है। ॿेले मां चोरी करे काठ वाढे खिपरो शहर में वेकिरो करण मामूल बणिजी वियो है। ॿेले खाते मां चोरी में वढियल काठ रक्षण ट्रैक्टर टालियुनि मां खणी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेकिरो करे हासिल कयल पैसनि मां हिसो ॿेले जे अमले खे पिण ॾिनो वञे थो, जॾहिं त ॿेले खाते जे केतिरनि ई एकड़नि ताईं अञा ताईं कब्ज़ो ख़त्म नाहे थी सघियो, जंहिं ते कब्ज़ेदारनि कणक समेत ॿिया फसल पोखे छॾिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।